अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊं आहियां अवां जो पंहिंजो एक्टर डायरेक्टर एंड राइटर अली हसन चढ़ड़ ऐं अवां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल अली हसन चढ़ड़ फैंस ऐं मुंहिंजो फेसबुक पेज अली हसन चढ़ड़ फैंस। अॼु जंहिं मौज़ू ते ॻाल्हि कंदासीं उन खां पहिरियां अवां मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, कमेंट कयो ऐं दोस्तनि ताईं शेयर कयो जीअं मुंहिंजूं हर वीडियोज़ अवां ताईं पहुचंदियूं रहनि। दोस्तों, सभिनी दोस्तनि जा लख थोरा महिरबानियूं जन मुंहिंजी दहशत फिल्म जेका मुंहिंजी डायरेक्शन में रिकॉर्ड थी उन फिल्म खे सारायो, हुन फिल्म खे दोस्तनि ॾिठो ऐं पंहिंजे कमेंटनि सां भरपूर साथ ॾिनो। इंशाअल्लाह जेको अॻियों प्रोजेक्ट खणी अची रहियो आहियां उन बारे में अवां सां ॻाल्हियूं थींदियूं ऐं हू कहिड़ी फिल्म आहे। उन खां पहिरियां मां दोस्तनि खे वरी गुज़ारिश कंदुसि त मुंहिंजे हिन चैनल अली हसन चढ़ड़ फैंस खे सब्सक्राइब कनि ऐं मुंहिंजो फेसबुक पेज अली हसन चढ़ड़ फैंस हुन ते वञी लाइक फॉलो कनि जीअं हमेशह अवां खे बहितर खां बहितर वीडियो ॾींदो रहां। तो दोस्तों, इंशाअल्लाह तमाम जल्द एक तमाम ज़बरदस्त तमाम बेहतरीन फिल्म जंहिंजो राइटर डायरेक्टर आऊं पाण आहियां, अवां जो पंहिंजो ज़हर ज़िंदगी जो डॉक्टर अली हसन चढ़ड़ ऐं एक तमाम बेहतरीन प्रोजेक्ट आहे, बेहतरीन फिल्म हूंदी। उन में तमाम बेहतरीन एक्टर इंशाअल्लाह उस्ताद उम्मेद अली, सोनू मिर्ज़ा, उन खां अलावा ॿिया बेहतरीन अदाकार हूंदा ऐं जेको हिन फिल्म दहशत में जाबिर ख़ान हुयो उहो बि हिन फिल्म में कमु करे पियो ऐं तमामु ॿिया बेहतरीन जेके अदाकार आहिनि उहो हिन फिल्म में कमु कनि पिया। त हिन फिल्म जो नालो आहे तलाश। तलाश फिल्म हिकु अहिड़ी ज़बरदस्त कहाणी हूंदी जेका एक्शन सां भरपूर, रोमांस एक्शन सां भरपूर ही फिल्म तमामु जल्द जेका अवां ॾिसी सघंदो, हुनजी रिकॉर्डिंग तमामु जल्द कई वेंदी। अवां सां ॻाल्हि इहा करणी हुई त जेके दोस्त हिन फिल्म में कमु करणु चाहिनि था त हू मूं सां राब्ते में अचनि। मुंहिंजो नंबर आहे 0301 38 38 412। मूं सां व्हाट्सअप ते अची राब्तो कनि ऐं जेके न्यू टैलेंट आहिनि उन्हनि खे जेको आहे प्रमोट कयो वेंदो, अॻिते आंदो वेंदो। जीअं मुंहिंजी ही दहशत जेका फिल्म हुई उन में कुझु अहिड़ा दोस्त हुया जेके न्यू हुया पर अवां महसूसु न करे सघंदो त ही न्यू हुया, छो जो मूं हुननि खे ट्रेनिंग ॾिनी हुई अदाकारी कीअं कबी आहे। पोइ जेको आहे हुननि खे मूं अदाकारी वारी फील्ड में लाथो ऐं इंशाअल्लाह जेके नवां दोस्त ईंदा उन्हनि खे ट्रेंड कंदुसि ऐं हुननि खां मां बाक़ाइदा कमु वरितो। छो त हिकु सुठे डायरेक्टर जो इहो कमु हूंदो आहे त अगरि नओं माण्हू अचे थो त अवां हुन खां कमु वठी ॾेखारियो। छो त मुंहिंजो उस्ताद फर्ज़ंद मलिक खजू हमेशह मूं हुनखे ॾिठो आहे त जेके नवां अदाकार ईंदा आहिनि उन्हनि खे इहा महसूसु न थींदो आहे त मां नओं अदाकार आहियां या पुराणो आहियां, छो त हू कमु वठणु ॼाणे थो। जॾहिं मुंहिंजो उस्ताद एॾो तमामु बहितरीनु आहे ऐं हू हमेशह मूंखे टिप्स ॾींदो रहंदो आहे। उन जे करे अवां मुंहिंजी जेका पहिरीं मुंहिंजी डायरेक्शन में फिल्म हुई दहशत, अवां हुन फिल्म खे ॾिठो हूंदो। उन में मुंहिंजो करेक्टर बि अवां ॾिठो हूंदो जेको मोहसिन जो करेक्टर आहे। मोहसिन हिकु कामरेड करेक्टर आहे जेको अमुन जो पैगाम ॾिए थो ऐं आख़िर में जॾहिं ज़ुल्मनि खां तंग थी ही जेके ज़ालिम समाज आहे हुनखे हथियार खणाए थो, पर हू हथियार पंहिंजी क़ौम जी बका लाइ खणे थो। हिकु तमामु बहितरीनु स्टोरी हुई ऐं मुंहिंजी इहा कोशिशि आहे त जेका फिल्म हाणे कंदुसि त हिन खां बि तमामु बहितर हुजे, छो जो हिन में तमामु बहितरीन कहाणी आहे, बेहतरीन स्टोरी आहे। इंशाअल्लाह ही फिल्म भी तमाम बेहतरीन हूंदी ऐं अवां खे पसंद ईंदी।
अवां जे लाइ अहिड़ा प्रोजेक्ट हमेशह खणी ईंदुसि। हिन ते अवां पंहिंजे अली हसन चढ़ड़ खे ॾींदा इजाज़त। ईंदे वेंदे हिन मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा वञो, लाइक कमेंट ऐं शेयर कंदा वञो ऐं घंटी जे बटन खे दॿाइण न विसारींदा, छो त जेका मुंहिंजी ईंदड़ वीडियो आहे उहा अवां ताईं बआसानी पहुचंदी रहे। अल्लाह हाफ़िज़।